सिंध हुकूमत नेब जे मुलाज़मन बाबति लिखियल ख़त खे ग़ैर क़ानूनी करार ॾेई जांच जो मुतालबो करे छॾियो। मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुलाज़मन जो रिकॉर्ड तलब करणु नेब जे दायरे में नथो अचे। नेब जो ख़त अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु आहे। कराची में सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त कोरोना सबबि सूरतहाल ॻणती जोगी आहे, उनखे आसान न सम्झो वञे। कोरोना सबबि ईद जा वॾा इज्तिमा न कया वञनि, ईद निमाज़ SOPs तहत अदा कई वञे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त ईद जे मोकलुनि में एहतियात कयो वञे, शहरी तफ़रीही मागनि ते वञण खां पासो कनि। कराची जे तफ़रीही मागनि ते माण्हुनि खे रोकण लाइ क़दम खयां पिया वञनि। हुन चयो त बहिराटाउन मामले जो बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां नोटिस वठण बैदि कार्रवाई थी आहे। लाॻापियल ज़िम्मेवारनि खे हटाए जांच शुरू करे छॾी आहे। नासिर शाह चयो त सिंध हुकूमत मुक़ामी माण्हुनि सां गॾु आहे, कंहिंसां बि ज़्यादती थियण न ॾींदासीं। कोठारनि खे मुकमल तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। मुक़ामी माण्हुनि खे लड़ाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उन मौक़े ते मुर्तज़ा वहाब ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत नेब जे लिखियल ख़त जी मज़ामत करे थी। नेब जे ख़त बाबति ईद खां पोइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। असांखे ख़त जी ॼाण सोशल मीडिया ज़रिए पई आहे। हुन चयो त नेब जो कमु करप्शन रोकणु आहे। मुलाज़िम जो रिकॉर्ड तलब करणु नेब जे दायरे में नथो अचे। मुक़ररियूं ऐं बदिलियूं बि नेब जे अख़्तियारनि में नथियूं अचनि। ख़त ग़ैर क़ानूनी ऐं अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु आहे। नेब जे मामले ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त नेब चेयरमैन खे एतमाद में वठी ख़त लिखियो वियो या खेसि ॼाण ई न हुई। मूंखे यकीन आहे त नेब चेयरमैन खे अहिड़े ग़ैर क़ानूनी ख़त जी ॼाण न हूंदी। हुन चयो त नेब चेयरमैन ख़त वारे मामले जो नोटिस वठी ऐं मुलाज़िमनि जा तफ़सील तलब करण बाबति जांच कई वञे।